बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में शिया तंजीम मजलिस वहदतुल मुस्लिमीन पारां SSP बशीर अहमद बिरोही ख़िलाफ़ 11 ॾींहं ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां शहर जे अहम DC चौक ते एहतजाजी कैंप क़ाइमु करे SSP ख़िलाफ़ धरणो हयो वियो, जंहिंजी अॻवानी MWM जे मरकज़ी डेप्यूटी सेक्रेटरी अल्लामा मुख़्तार इमामी कई, जॾहिं त शिया अॻवाननि नज़ीर हुसैन जाफ़री, वसीम लतीफ़ महर, सैयद कामरान शाह, सैयद गुलज़ार शाह, आशिक पठान, मनसब बिरोही समेत जैकबाबाद, थुल, गड़ी खैरो ऐं लाड़काने जे अॻवाननि शिरकत कई। जो चवण हो त SSP ख़िलाफ़ मुसलसल 11 ॾींहं खां जिद्दोजहद जारी आहे। संदसि बदली ताईं एहतजाज जारी रहंदो। जैकबाबाद म्यूनिसिपल कमेटी जे माली साल 2020-21 जो बजट इजलास चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी आसिफ अली मुग़ैरी जी सदारत हेठि थी गुज़रियो। 2,13,542 रुपया बचत वारी 95 करोड़ 44 लख 62,498 रुपयनि जी बजट पेश ऐवान इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वई। गड़ी खैरो वेझो हुसैनाबाद में क़ाइम ख़ानगी स्कूल जे प्रिंसिपल मोहम्मद सलाम अलगानी पारां स्कूल जे उस्ताद सां पघार ॾियण बहाने जिनसी ॾाढाई जी कोशिश। मुतासिर उस्ताद पारां गड़ी खैरो प्रेस क्लब में प्रिंसिपल ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। उस्ताद साजिद मलगानी जो चवण हो त स्कूल जे प्रिंसिपल मुंहिंजी 2 महीननि जी पघार रोके छॾी ऐं जिनसी ताल्लुक़ रखण लाइ ज़ोर भरींदो रहियो। मूं खेसि मिनतूं कयूं त पघार न मिलण सबबि फाका कशी ते मजबूर आहियूं, जंहिं बाद हुन मूंखे हिकु हंधि सॾाए मूं सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। ताजो देरो थाणे ते फरियाद करण बावजूद पुलिस केस दाख़िल न करे रही आहे। ज़ालिम प्रिंसिपल ख़िलाफ़ केस दाख़िल करे मूंखे इंसाफ़ फराहम कयो। ठुल में ॻोठ गुलाम मुस्तफ़ा बुगटी जे ॻोठाणनि जो चोरी वापसि न कराइण ऐं गिरफ़्तार जवाबदारनि खे रिश्वत एवज़ आज़ाद करण ते C सेक्शन पुलिस ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर ॻोठाणनि मोहम्मद सचल सियाल, आसिफ सियाल, साहिब सियाल ऐं ॿियनि जो चवण हो त कुझु ॾींहं अॻु चोर असांजे घर जो समूरो सामान, सोन, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल चोरी करे विया ऐं खोजी कुतन वसीले लॻल पेरे बाद पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो, जन खे बाद में रिश्वत एवज़ आज़ाद कयो वियो आहे। हुननि चयो त SHO असां खां बि चोरी वापसि कराइण लाइ 15,000 रुपया रिश्वत वरिती आहे। SSP खे अपील था करियूं त SHO C सेक्शन ख़िलाफ़ कार्रवाई करे चोरी वापसि कराई वञे। गड़ीअसन पुलिस जी कार्रवाई। बलोचिस्तान खां स्मगल थींदड़ ईरानी तेल हथ, जवाबदार गिरफ़्तार, केस दाख़िल। बलोचिस्तान खां ईरानी तेल जी स्मगलिंग अञा बि जारी। पाकिस्तान वापडा हाइड्रो लेबर यूनियन जे अॻवान बाबू मोहम्मद हनीफ़ लाशारी ऐं डॉक्टर अकबर अली लाशारी जो भाउ मोहम्मद इक़बाल लाशारी लाडाणो करे वियो। शहर जी सियासी, समाजी, मज़हबी तोड़े कारोबारी धुरिन पारां ताज़ियत। सखर मां महीनो अॻु अगवा थी वियल नींगरी जे वारिसनि पारां नींगरी जे क़त्ल थी वञण जो ख़दशो ज़ाहिर। पुलिस ख़िलाफ़ ॻोठ नसीराबाद जे रवासिन नींगरी जे वालिद गाही खान गोलो, मुस्मात महताब, मुस्मात सरवर ऐं मासूम ॿारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवण हो त शिकारपुर वासिन जवाबदार आफ़ाक ख़ास खैली, रियाज़ ख़ास खैली, पप्पू ख़ास खैली, लखमीर ख़ास खैली, रमीज़ ख़ास खैली ऐं ॿियनि असांजे घर में घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते नींगरी निशा खे अगवा करे विया। असांखे ख़दशो आहे त अगवाकारनि खेसि क़त्ल करे छॾियो आहे। उन्हनि पुलिस खां घुर कंदे चयो त अगवाकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। मसू घुरगड़ी में बिरोही बिरादरी जी 2 धुरिन में झेड़ो, लठनि ऐं सिरोटनि जो वसकारो, 12 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। पुलिस मूजिबि 2 धुरिन में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो आहे। दरिया खान मरी वेझो ॻोठ चुंगल ॾाहिरी में शराब ऐं जुआ हलाइण खां मना करण ते जवाबदारनि पारां ॻोठाणनि ते हमिलो। कुहाड़ियूं लॻण सबबि मर्द ऐं औरत डॉक्टर समेत 3 ॼणा ज़ख़्मी। गुलाम रब्बानी ॾाहिरी मूजिबि जवाबदारनि खे ॻोठ में शराब ऐं जुआ जा अॾा हलाइण खां मना कयोसीं त उन्हनि असां मथां हमिलो करे ॾिनो। NC दाख़िल कराई आहे पर जवाबदार गिरफ़्तार नाहिनि। चरवार में सिहत खाते टीम पारां शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी शहरनि जा कोरोना टेस्ट लाइ जुज़ा वरिता विया। केतिरनि ई शहरनि ऐं दुकानदारनि पारां टेस्ट कराइण खां इनकार। डॉक्टर शाहनवाज़ कलोड़ो मूजिबि 32 माण्हू जा सैंपल वरिता आहिनि। ख़तरनाक वबा खां बचण जो वाहिद हल हुकूमत पारां जारी कयल SOPs ते अमल करणु आहे। काज़ी अहमद में असिस्टेंट कमिश्नर अब्दुल कदीर गुज्जर मालपीड़ी ख़िलाफ़ कार्रवाई कंदे मालपीड़ी बंदि कराए छॾी। गाॾियुनि ते ढोर खणी ईंदड़ भाॻियुनि ऐं वापारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई। थाणे ते बंदि, फी गाॾी ते 3000 रुपया ॾंड लॻाए छॾे। धारो वेझो कराची जे बाअसर सरमाएदारनि पारां ॻोठ ते हथियारबंदनि जे ज़ोर ते कब्ज़ो करण ऐं ॻोठाणनि खे ज़बरदस्ती लॾाइण जी कोशिश करण ख़िलाफ़ ॻोठाणनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन बासिल जोखियो, शेर ज़मान जोखियो, यार मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि जो चवण हो त ॻोठाणनि पारां हथियारबंदनि सां मज़ामत कंदे खेनि भॼायो वियो, जंहिं बाद पुलिस बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए असां ख़िलाफ़ NC दाख़िल करे छॾी आहे। IG सिंध मामले जो नोटिस वठे ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो। ही हुयूं हिन वक़्त जी हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।